शहदादकोट में PPMNA खुर्शीद अहमद जुनेजो जी आमद। मोहम्मद तोहा जी रिपोर्ट मूजिब MNA खुर्शीद अहमद जुनेजो गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज जो दौरो कयो। दौरे दौरान हुन कॉलेज जे इंटरमीडिएट सेक्शन जे क़दीमी इमारत जी ज़बून हाली जो जाइज़ो वरितो। जॾहिं त हुन ग्रेजुएट्स सेक्शन में कंप्यूटर लैब ऐं पार्क जो इफ़्तिताह कयो और मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त कॉलेज जी इंटरमीडिएट सेक्शन जी क़दीम इमारत खे मुकमल तौरु नए सिर तामीर करण लाइ कोशिशूं वठंदुसि। हुन चयो त मौजूदा दौर जे जदीद तालीम कंप्यूटर लैब खां सवाइ मुमकिन नाहे। AI समेत केतिरा ई नवां शोबा मुतारिफ़ थी चुका आहिनि। असां जेकॾहिं तालीमी इदारनि में डिजिटल ज़रिया न वधाया त घणो पुठिते रहिजी वेंदासीं। तंहिं करे हिन कॉलेज में घणो कुझु बहितर करण ऐं नवां पैदा करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त कॉलेज में माहिर प्रोफेसरनि ऐं ॿिए स्टाफ जी खोट ख़तमु करण लाइ कॉलेज खाते खे लिखियो वेंदो। शागिर्दनि खे बि घुरिजे त हू कॉलेज में पंहिंजी हाज़िरी खे यकीनी बणाइनि। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर कॉलेजिस अहमद बख्श भुट्टो, प्रिंसिपल प्रोफेसर ख़ालिद हुसैन खटियाण ऐं ॿिया मौजूदु हुआ।